इस शख्स से जब कोई मिलता है तो आइन, कानून और रूल्स को बालाए ताक रख के ही प्लेज द नैरेटिव अगेंस्ट द स्टेट ऑफ पाकिस्तान एंड स्पेशली द आर्म्ड फोर्सेस ऑफ पाकिस्तान एंड इट्स लीडरशिप। इसकी मंतक से जाएं तो ये कह रहा है कि आप सारे जो आईएसपीआर में आप भी गद्दार, क्योंकि आप आईएसपीआर में आए हैं ना, ये एनडीयू गए थे तो ये गद्दार हो गए। पाक फौज के अंदर जो बंदा है इसका मतलब गद्दार है, ये कहता है ना, ये समझता है कि जो से ताल्लुक रखेगा वो गद्दार है। 2 दिन पहले मैं मरे कॉलेज अल्लामा इकबाल की जो तदरीस है, जो जहाँ से उन्होंने तदरीस हासिल की, उनकी ये लमगाह पे गया, उधर हजारों बच्चों से इंटरेक्ट किया, तो जो अगर वो मुझसे मिले तो क्या इसकी मंतक के मुताबिक तो वो भी गद्दार है। वो तुम हो कौन, ये क्या सोच है, कहाँ बैठ के कौन सी फ्रस्ट्रेशन है तुम्हारे अंदर, कहाँ से तुमने ये इल्म हासिल कर लिया, किसकी तुम जुबान बोल रहे हो, तुम क्या पैगाम देना चाह रहे हो इस मुल्क को, तुम समझते क्या हो अपने आप को। अगर आप अपनी फौज के ऊपर तवातर से हर रोज बच्चों पर, और आप ये कहेंगे जो फौज से मिलेगा वो गद्दार है, जो फौज के साथ इंटरेक्ट करेगा वो गद्दार है, तो आप कहना क्या चाह रहे हैं, आप करना क्या चाह रहे हैं, आप किस डिल्यूजन में रह रहे हैं। आप हमारे और आपके दरमियान ये अपनी सियासत से फर्क डाल सकता है? कभी भी नहीं डाल सकता। इट इज नॉट इन द डीएनए एंड जेनेटिक्स ऑफ दिस आर्मी। इसका बाप भी नहीं डाल सकता, ये कुछ भी कर ले। ज़हनी मरीज़ ऐं पंहिंजी ज़ात में क़ैद ख़ुदपसंद माण्हू जो बयानो पाकिस्तान जे क़ौमी सलामती लाइ ख़तरो बणिजी पियो। डीजी ISPR PTI बानी खे ज़हनी मरीज़ करार ॾेई छॾियो। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चयो आहे त उन माण्हू जी ज़ात ऐं ख़्वाहिशूं एतिरियूं वधी वियूं जो हू चवे थो आउं न आहियां त कुझु न आहे, हू सम्झे थो संदसि ज़ात पुॼाणा कुझु न आहे, पाकिस्तान में कुझु न आहे। उहो माण्हू परॾेही धुरियुनि सां गॾिजी कमु करे रहियो आहे। संदसि सियासत ख़तमु थी चुकी, कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं त हू पाकिस्तान जी फ़ौज ऐं अवाम विच में ॾार विझे। जेकॾहिं को माण्हू पंहिंजी सोच ते पाकिस्तान जी फ़ौज ते हमले आवर थिए थो त असां बि जवाबु ॾींदासीं। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डीजी ISPR चयो त हिन माण्हू ग़लति बयान जी सियासत कई आहे। हुन पंहिंजी औलाद खे मुल्क खां ॿाहिरि रखियो आहे। पाकिस्तान में कूड़ ऐं धोखे जो कारोबार हलाइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ज़हनी मरीज़ खां वठी सभु सुबुह शाम फ़ौज बाबति ॻाल्हाईंदा आहिनि। हुन जी पार्टी खां पुछियो वञे थो त चवनि था असांखे ख़बर न आहे बयानो किथां हलंदो आहे। ही सम्झनि था अवाम खे बेवकूफ़ बणाए सघनि था, ईअं न थींदो। हिन माण्हूअ जी सियासी शोबाज़ी जो वक़्तु ख़तमु थी वियो। PTI सां ॻाल्हियुनि जो हाणे को बि इम्कान नाहे। वज़ीर आज़म PTI खे ऐवान में ॻाल्हियुनि जी आश कई हुई। PTI बानी जे ट्विट बाद पैदा थियल सूरताल बाद लॻे थो त हालतूं वधीक ख़राब थी वियूं आहिनि। राणा सनाउल्लाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त फ़ौज ते तनक़ीद असां बि कई पर कॾहिं बि रेड लाइन पार न कई। गुज़िरियल 4 खां 5 सालनि दौरान हालतूं ख़राब ज़िम्मेवारी PTI बानी ते आहे। सदस्य भेण जूं भारतीय मीडिया सां ॻाल्हियूं फ़ैसिला ते मरहले साबित थियूं। सोशल मीडिया ते सभु कुझु PTI जी मर्ज़ी सां थी रहियो आहे। तहरीक इंसाफ़ दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जी खुलियल नमूने मुखालफ़त करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त हाणे जेल में मुलाक़ात जी बिल्कुलु इजाज़त नाहे, जथा गॾु करण जी बि इजाज़त न हूंदी। PTI बानी मुल्क लाइ ख़तरो आहे ऐं नुक़सानु पहुचाइणु चाहे थो। PTI बानी ऐं बुशरा बीबी जेल में आहिनि। मुलाक़ात थिए त मामला बहितर थी सघनि था। प्रेस कॉन्फ्रेंस सां मायूसी थी आहे। रियासती इदारा ऐं सियासी माण्हू हिक ॿिए खे ज़हनी मरीज़ चवनि ऐं ख़तरो सम्झनि त उहो अफ़सोसनाक आहे। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर जो सोशल मीडिया ते बयानु। बैरिस्टर गौहर चयो त मुल्क जो दिफ़ा अहम आहे। असांजो बयानो कॾहिं बि मुल्क दुश्मन न हो। मुझो टाइम न्यूज़ सा जमालो, मुझो अली कादी सा जमालो, मुझो अली कादी जहाज में, मुझो सखर वारी पुल ते। सिंधी माण्हू सोना सिंधी तन जी बोली, माउ ॾिनी पुटनि खे कंहिंखे में लोली, जीजल तुंहिंजी झोली अलाह आबाद कर। चारे माल मासूमी मरंदा वञनि था, करन मंझ कहिड़ाई करंदा वञनि था, बचा ॾिस तूं ॿिन जा की पढ़ंदा वञनि था। वतन हाणे मौदा छॾे ॾे मुछिन खे, सिंधी छॾ सुस्ती पढ़ा तूं बचन खे, किलाशन कुहारी छॾे ॾे दचन खे। वरी फ़कीर चए थो अङण वञ उनईअ जे जेको सिक मजा करे सॾ, पेर भरे ते पुनल सां गिरह बि खाइजे गॾु। हिकिड़ो गिरह हुजे त पुन सां गॾु खा महबत वारे सां। पेर भरे ते पुनल सां गिरह बि खाइजे गॾु। तोरे पाणी पीआरे प्यार सां त बि कुर्क जे कॾहिं न कॾ, पोइ सिर सां हॾ लुटाए छॾीस लुकमान चए। ऐं एकता ॾियारो मल्हाइण लाइ स्कूलनि में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जूं तयारियूं पियूं ॾिसण वटां। बदीन 12 उॿावड़ो पीर वसण ऐं अखरी चौदगी जे स्कूलनि में शानदार एकता तक़रीबूं। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झुमरियूं। गाज़ी अहमद मोरो सेवण गंबट कंबर हाला खानपुर मार में बि तक़रीबूं। शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां टेबलोस पेश करे गीतनि ते झुमरियूं।